पाटीदार में भी स्कूलन की तालाबंदी खिलाफ शहरन ऐं शागिर्दन एहतजाजी मुज़ाहरो कियो। तफ़सील वकार राजपर जी रिपोर्ट में। सिंध के मुख्तलिफ़ शहरन जी अज पाटीदन में भी तालीम खपे ताला न खपन उनवान हेठ पाटीदन में शागिर्दन शहरियुनि सियासी समाजी अगवान पारां रेलवे फाटक का नेशनल प्रेस क्लब पाटीदन ताईं सोहेल पल नवीद हुजन इमदाद कलोड़ो आज़ाद सारंग बुर्दी की अगवानी में रैली कढी नारेबाजी कई वई। 3 सालन खां वठी सिंध की तालीम के तबाह कयो पियो वञे ऐं हथ वठी तबाह कयो पियो वञे। केॾीमहिल कोरोना की आड़ में केॾीमहिल कंहिं ॿिए मसइले में असां वज़ीर आला सिंध खां वज़ीर आला तालीम खां पुरज़ोर अपील था कयूं त बराए महिरबानी करे स्कूल खोलिया वञनि। कोरोना जे करे अचे थी त सिंध जे तालीमी दरसगाहुनि में अचे वेठी आहे। इहो छो भला तव्हां सिंध जी तालीम जो ठीको कोरोना गिरी छॾियो आहे। साईं महिरबानी करे सिंधी क़ौम खे भित सां न लॻायो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे असां सिंध जो शऊर ऐं सिंध जी तालीम ऐं सिंध जे शऊर खे बचायो। जे न त इहो असांजो नंढड़ो एहतजाज आहे अॼु पाटीदन में, सुभाणे असांजो एहतजाज जो दायरो वधाए करे पूरी सिंध सरापा एहतजाज कंदी। सिंध गवर्नमेंट के अपील था कयूं तव्हां जेका तालीम के तालाबंदी कई आहे इहा क़ाबिल क़बूल न आहे। असांजी सिंध जे माइदन जे वसीलनि ते त कब्ज़ो आहे एतिरे क़दुरु जो ॿियनि सूबनि जे मुस्बत सां असांजी सिंध तमामु घणो तालीम जे हिसाब सां पोइते पियल आहे। असां जेका तालाबंदी कई आहे असांजी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। असांजे तइलीमी इदारनि खे जंहिंमें ताला लॻंदा त सिधी सही ॻाल्हि आहे त जंहिं स्कूल में ऐं जंहिं सुधरियल मुल्क में तइलीमी इदारा बंदि हूंदा त उते इस्पतालूं आबाद हूंदियूं ऐं उते ॿेला आबाद हूंदा। अगवाननि चयो त असां प्राइम मिनिस्टर पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खां घुर था कयूं त नोटिस वठी सिंध जा स्कूल खोलिया वञनि ऐं मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। अगरि स्कूल न खोलिया विया त असां मजबूरन सॼी सिंध में सरापा एहतजाज रहंदासीं। कैमरामैन अब्दुल वहाब लाशर सां गॾु वकार राजपर, आवाज़ टीवी न्यूज़ पाटीदन।